सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, अॼु जो जेको सिंधी जो पेपर मिलियो आहे HST SST जो, जेको सुबुह जे वक़्तु वरितो वियो हो, उन में जेको सिंधी वारो हिसो आहे, ऐं कोशिशि कयां थो त उनखे जेको मूं सोल्व कयो आहे, हल कयो आहे, उहो तव्हांजे साम्हूं पेश कयां। सो ॾिसूं था अॼु जो जेको सिंधी जो पेपर आहे उनखे। त पहिरियों नंबर सुवाल हो त सिंधी ॿोली जो मयारी लहजो कहिड़े लहजे खे चयो वञे थो या सम्झियो वञे थो। त इन जो सही जवाबु थींदो त विचोले लहजे खे। ठीकु है, उत्तरादी लहजे खे, विचोले लहजे खे, लाड़ी लहजे खे या कोहिस्तानी लहजे खे। त इन जो सही जवाबु थींदो विचोले लहजे खे जेको आहे उहो सिंधी ॿोली जो मयारी लहजो सम्झियो वञे थो। ॿियो नंबर सुवाल आहे, ग़रीबनि जो वरसो नावल सिंध जे कहिड़े नामियारे लेखक जी तख़लीक़ आहे। मतिलबु त ग़रीबनि जो जेको विरसो आहे इहो नावल लिखियलु आहे, उहो कंहिं लिखियो आहे। त इन जो सही जवाबु थींदो प्रोफेसर नारायणदास बंबाणी साहबु। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं इंटर जो पाण पढ़ियोसीं पिए सबक़ु, अब्दुल क़यूम साहिब जो सिंधी अदब में नावल नवीसी, त इन नावल जो ज़िक्र कयो हो ऐं इहो अॻु में मूं तव्हांखे पढ़ायो आहे। खटी चादर धुए थो, हिन जुमिले में फ़ेल जो कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियल आहे। फ़ेल लाज़मी, फ़ेल मुतदी, फ़ेल अकर तर्क, फ़ेल बिला वास्ता। त इन जो सही जवाबु थींदो फ़ेल मुतदी। प्लेलिस्ट में जॾहिं ग्रामर वारी में तव्हां वेंदा त फ़ेल मुतदी, फ़ेल लाज़मी, फ़ेल अकर तर्क, इहो सभु आउं पढ़ाए चुको आहियां। त हिन जो मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ या जेतिरे क़दुरु मूंखे ग्रामर जी जेका इंफॉर्मेशन आहे उन मुताबिक़ फ़ेल मुतदी थींदो। सिंधी ॿोलीअ में वावल अखरनि खे छा चयो वेंदो आहे। इंतिहाई आसान सवाल आहे। सिंधी ॿोली जेको आहे उन में वॉवल्स जेके हूंदा आहिनि, जेके इंग्लिश में पाण वॉवल्स चवंदा आहियूं, ऐं सिंधी में उनखे छा चयो वेंदो आहे। हर्फ़े सही, हर्फ़े इलत, हर्फ़े तहजी, हर्फ़े इज़ाफ़त। त इन जो सही जवाबु थींदो हर्फ़े इलत। तंहिंखां पोइ अॻियो सवाल आहे, शाह लतीफ़ जो हिकिड़ो बैत ॾिनल आहे, किनी कामण कया, किनी भंबो लिठे करहा। हाणे हिन में जेको करहा लफ़्ज़ आहे उन जी माना छा आहे। करहा लफ़्ज़ जी माना छा आहे, घोड़ो, मेंह ऐं उठ। त इन जो सही जवाबु थींदो उठ। करहा जेको आहे उन जी माना आहे उठ। ज़फ़र जी गाॾी पुराणी थी वई आहे। ज़फ़र जी गाॾी पुराणी थी वई आहे। हिन जुमिले में इस्म जी हालत कहिड़ी आहे। हालत मफ़ूली आहे, हालत फ़ाइली आहे, हालत जरी आहे या हालत इज़ाफ़त आहे। त इन जो सही जवाबु थींदो हालत इज़ाफ़त आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई 1920 ईस्वीअ में कहिड़ी अख़बार जो असिस्टेंट एडिटर मुक़ररु थियो हो। अल वहीद, गुलफुल, अल अमीन या जोत। त इन जो सही जवाबु थींदो अल वहीद अख़बार जो असिस्टेंट एडिटर मुक़ररु थियो हो। ग़ज़ल में शाह शेर खे ॿियो छा चयो वेंदो आहे। मतला, मक्ता, मतला सानी, बैतल, ग़ज़ल। त इन जो सही जवाबु थींदो मतला। मतला जेको मथियूं जेको शेर हूंदो आहे, मथियूं जेके मिसरा हूंदियूं आहिनि उन्हनि खे मतला चयो वेंदो आहे, ऐं हेठि जंहिंमें तख़लुस इस्तेमालु थींदो आहे उनखे मक्ता चयो वेंदो आहे। त जेको शाह शेर चयो वेंदो आहे उहो मतला खे चयो वेंदो आहे। सचल सरमस्त शाइरी जी कहिड़ी सिन्फ़ जो मौजूदु आहे। झोलड़ू, टीह अखरी, रुबाई या मसनवी। त इन जो सही जवाबु थींदो झूलड़ू। सचल सरमस्त चयो वेंदो आहे त हिकिड़ो झूलड़ू ऐं ॿियो घड़ोली जेको सिन्फ़ आहे उनजो मौजूदु सम्झियो वेंदो आहे। आख़िरी सुवाल आहे, अंग्रेज़नि सिंध कॾहिं फ़तेह कई। त इन जो जवाबु आहे 1843 ईस्वी में अंग्रेज़नि सिंध फ़तेह कई। मूंखे उमेदु आहे तव्हां समूरनि दोस्तनि जो पेपर सही थियो हूंदो, ऐं इनशाला जंहिंजो सुभाणे पेपर आहे उहो बि पंहिंजी तयारी जारी रखो। ऐं मुंहिंजो नेक तमनो तव्हां सां गॾु आहिनि। अॼु इहो SST जेको 2 तारीख़ ते वरितो वियो सुबुह जे पहर में पेपर, उहो मूं हल कयो आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजे केरु दोस्त राय ॾियणु चाहे थो त उहो ज़रूरु ॾेई सघे थो। ऐं इनशाला वरी ईंदड़ वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।